औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लर्निंग विद एनिमेस में तव्हांखे भलीकार चऊं था। मां आहियां नुरमुन सुमरो। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा। जीअं त पंहिंजो लेक्चर जो सिलसिलो हले पियो, सो उन में पाण तरतीबार सिखंदा अचूं पिया। कल्ह फ़ैल यानी वर्ब जे बारे में पढ़ियोसीं। अॼु पढ़ंदा ज़र्फ़ एडवर्ब। ठीकु आहे। एडवर्ब लफ़्ज़ मतिलब सां सम्झंदा त वर्ब जो चमचो, मतिलबु ईअं ई खणी चइजे वर्ब जी तारीफ़ ॾेखारींदो हीउ अखर। त हिन हमरा जेको पढ़ायो सुठो पढ़ायो, हिन हमरा मानी तकिड़े खाधी, हिन हमरा गाॾी तेज़ हलाई, हिन हमरा मतिलबु कहिड़ो बि जेको कमु हूंदो उन खां अॻियां अचे या पोयां अचे, पर उन जी तारीफ़ कंदो, कम जी मतिलबु वर्ब जी तारीफ़ कंदो। एडवर्ब लफ़्ज़ मां शुमार इहो ई आहे। अहिड़ा लफ़्ज़ जेके कंहिं सिफ़त, फ़ैल या ॿिए कंहिं ज़र्फ़ सां गॾिजी उन जी रीत, क़दुरु, आकार, नाकार, जाइ या वक़्त खे ज़ाहिर कनि, उन्हनि खे ज़र्फ़ चइबो आहे। मिसाल ॾाढो, तमामु, घणो, बिल्कुलु, सफ़ा, ठीकु आहे, हेॾां, सदाईं, हमेशह वग़ैरह। हाणे मतिलबु ईअं ई खणी चइजे त हीउ ॾाढो कमज़ोरु आहे, ठीकु आहे, इहा थी वई सिफ़त। पर हिते चइजे हीउ ॾाढो तिखो हलंदो आहे, ठीकु आहे। हाणे हलण जी तारीफ़ कई, तमामु बहितरीनु हिन जो मिज़ाज आहे। मिज़ाज हिकिड़े क़िस्म जो मतिलबु सिफ़त आहे या उन जे हिसाब सां घणो, बिल्कुलु, सफ़ा, हेॾां, हीअ सॼो ॾींहुं हेॾां वेठो आहे, भेण खे मतिलबु कमु आहे, सदाईं तूं देरि करे ईंदो हुई, हमेशह भलो ॻाल्हाईंदो हुई, ठीकु आहे, अहिड़े क़िस्म जा। उन खां पोइ ज़र्फ़ जा टे क़िस्म आहिनि। ज़र्फ़ ज़मान, अहिड़ा ज़र्फ़ जेके कंहिं वक़्त खे ज़ाहिर कनि। मिसाल सदाईं, हमेशह, अॼु, सुभाणे, अॻे, ठीकु आहे। उन खां बाद में ॿियो नंबर ज़र्फ़ आहे ज़र्फ़ मकान। अहिड़ा ज़र्फ़ जेके कंहिं जाइ जी माना ज़ाहिर कनि। मिसाल होॾां, परे, वेझो, किथे, हर हंधि, मथे, ठीकु आहे। मकान मां ई ज़र्फ़ मकान मां ई साबित थिए थो जाइ जे नाले, त मकान खे तक़रीबन जाइ पण चवंदा आहियूं। ज़र्फ़ तमीज़, अहिड़ा ज़र्फ़ जेके रीत, क़दुरु, आकार, नाकार खे ज़ाहिर कनि। मिसाल ॾाढो, तमामु, तेज़, बिल्कुलु, सफ़ा, हा, न, ठीकु आहे। हाणे इहे शयूं हुयूं ज़र्फ़। ज़र्फ़ एतिरो ई आहे, एॾो मतिलबु वॾो न आहे, ख़सीस न आहे, मतिलबु मुख़्तसिर आहे, नंढो ई आहे। उन खां बाद में वरी लेक्चर जे हिसाब में पाण ॿियो बि कनेक्ट कयूं था, हुर्फ़ जर। हुर्फ़ जर सम्झण जे लाइ आसान आहे, पर मतिलबु हिन जो जेको स्ट्रक्चर आहे उहो थोरो मतिलबु डिफरेंट आहे, मतिलबु थोरो हार्ड आहे। बाक़ी पढ़ण जे लिहाज़ खां, सम्झण जे लिहाज़ खां थोरो ई आहे। मतिलबु हुर्फ़ जर उन शइ खे चइबो आहे, प्रीपोज़िशन, जंहिंखे सिंधी में इंग्लिश में प्रीपोज़िशन चइजे, इंग्लिश में हुर्फ़ जर चइजे। अहिड़ा लफ़्ज़ जेके ॿिनि इस्मनि या ॿिनि ज़मीरनि या इस्मनि ऐं ज़मीर जो पाण में लाॻापो या वास्तो ज़ाहिर कनि, उन्हनि खे हुर्फ़ जर चइबो आहे। में, ते, वटि, भरमी, हेठियां, मथां, अंदरि, ॿाहिरि, अंदरां वग़ैरह। मिसाल तौरु हिकिड़ो इस्म हुजे ऐं वरी उन जे अॻियां ॿियो ज़मीर हुजे, इस्म ऐं ज़मीर जो पाण में ॻांढापो ॾेखारींदो। या हिकिड़ो इस्म हुजे वरी ॿियो बि इस्म हुजे, उन ॿिन्ही जे विच में मतिलबु ॻांढापो ॾेखारींदो। हिकिड़ो ज़मीर हुजे, ॿियो बि ज़मीर हुजे, उन ॿिन्ही जे विच में ॻांढापो ॾेखारींदो, मतिलबु ईअं। हाणे सिंधीअ में सिंधी त जेको ॿाराणो किताबु आहे उन में लिखियलु आहे, मथे ते टोपी आहे, मथे ते टोपी आहे। हाणे मथो बि हिकिड़े क़िस्म जो इस्म आहे, टोपी बि हिकिड़े क़िस्म जो इस्म आहे, पर इन ॿिन्ही खे मथे ऐं टोपी खे जो ॻंढाए थो उहो ते ॻंढाए थो, टे हिकिड़ो प्रीपोज़िशन आहे, ठीकु आहे। मतिलबु ईअं ई चइजे वटि। हाणे वटि वरी कीअं थींदो आहे, मतिलबु जाइ ॿुधाईंदो। हीअ असलम कमरे वटि बीठो आहे, कमिरो बि हिकिड़े क़िस्म इस्म जा। असलम मस्जिद वटि बीठो आहे, असलम स्कूल वटि बीठो आहे, ठीकु आहे। गिलास में पाणी आहे, हाणे पाणी बि इस्म आहे ऐं पाणी जेको आहे इस्म जिन्स आहे ऐं मटीरियल नाउन आहे, ठीकु आहे, जिन्स न पर मटीरियल नाउन आहे। ऐं जो गिलास आहे उहो बि हिकिड़े क़िस्म इस्म आहे। मींहुं जेको आहे उन ॿिन्ही खे गॾाए थो। भरमी, असलम जेको आहे स्कूल जे भर में वेठो आहे, भित जे पाड़ में वेठो आहे, पाड़ में या भर में, ठीकु आहे। हेठियां, हीअ शइ हेठियां आहे, हेठियां मथां ज़ाहिर कंदो आहे। ऐं मथां मतिलबु ईअं ई खणी चइजे त हीअ पेन किताब जे मथां पई आहे। हाणे इन शइ खे पेन ऐं किताब ॿिन्ही जे विच में मथां वारी शइ खे ज़ाहिर करे थो। बोतल में पाणी अंदरि आहे, ठीकु आहे। हाणे अंदरि पाणी आहे त पाणी बि हिकिड़ो क़िस्म इस्म आहे ऐं बोतल बि हिकिड़ी क़िस्म इस्म आहे। ॿाहिरां केरु आहे, मतिलबु अहिड़े क़िस्म जा इहे शयूं ज़ाहिर कनि थियूं, अंदरि, ॿाहिरि, अंदरां वग़ैरह। सो इहो मतिलबु प्रीपोज़िशन जो सम्झण जे लाइ थोरी शइ आहे, पर हिननि जो स्ट्रक्चर आहे
उहो मतिलबु थोरो वरी मुख़्तलिफ़ आहे। सिंधीअ में हिकिड़ो स्ट्रक्चर अलॻि हूंदो आहे, अंग्रेज़ी जो स्ट्रक्चर अलॻि आहे, मतिलबु हुनजी ॿोली जे लिहाज़ खां हुनजी ॿोली जे लिहाज़ खां मुख़्तलिफ़ आहे। हाणे मिसाल तौरु मूं तक़रीबन ॿारनि खे सबक़ु पढ़ायो पिए त उते मतिलबु हुन चयो त हिकु ख़राबु बगड़, उहो मेमना वारो सबक़ु हुया, ॿिए नंबर ते सबक़ु आहे, ॿियो लेसन आहे। त हुन मेमना चयो त हिकु बगड़ वॾो ख़राबु बगड़ मोते काढ़िजी पियो आहे। हाणे मोते काढ़िजी पढ़ण सां मतिलबु जेकी कावड़ आहे उहा ते कान लॻंदी आहे। हाणे मोते काढ़िजी पियो आहे ते आन माना ते, पर उहा कावड़ नथो चवे, उहो वरी चवे थो सां, मूं सां, मतिलबु विथ ई ते ईंदो आहे। पर हुते ईअं ई लिखियलु हो, मतिलबु हिकु द बिग बेड वोल्फ एंग्री विथ मी, मतिलबु हू हिकिड़ो ख़राबु बगड़ काढ़िजी पियो आहे मूंसां, उहा शइ ज़ाहिर करे थो। सिंधीअ में पाण चवंदा आहियूं त यार हीअ जेको आहे न मूं ते काढ़िजी पियो आहे, या अम्मा अॼु मूं ते काढ़िजी पई। हाणे मोते वारो सिंधी में पाण लफ़्ज़ चवंदा, पर अंग्रेज़ी में मोते जेको आहे आन कोन लॻंदो, हुन जॻह ते विथ लॻंदो, छाजे करे थोरो हुन स्ट्रक्चर जो फ़र्क़ु आहे। मतिलबु ते जेकी आहे उहा कंहिं शइ ते रखण जे लाइ, मतिलबु पियल शइ ते इस्तेमालु कंदासीं, सिंधीअ में सां इस्तेमालु करे सघूं था। ठीकु आहे। उन खां बाद में आहे कंजक्शन। कंजक्शन हुर्फ़ जुमिलो, अहिड़ा लफ़्ज़ जेके ॿिनि जुमिलनि या ॿिनि लफ़्ज़नि खे पाण में जोड़नि या मिलाइनि, उन्हनि खे उर्फ़ जुमिलो चइबो आहे। मिसाल ऐं, पर, मगर, अलबत्ता, छाकाणि त, जेतोणीकि, अगरचा, जॾहिं त वग़ैरह। जीअं अंग्रेज़ी में एंड हूंदो आहे, बट हूंदो आहे, बिकॉज़ हूंदो आहे, मतिलबु अहिड़ियूं जेके शयूं हूंदियूं आहिनि, टिल हूंदो आहे, ऐं टिल माना सो हूंदो आहे, सो आई कैन, मतिलबु इन जे करे आऊं मतिलबु नथो अची सघां, या इन हिसाब सां। सो कंजक्शन ॿिनि जुमिलनि खे मिलाईंदो आहे। ईअं ई खणी चइजे, आऊं स्कूल वञा थो, पर मुंहिंजो भाउ मूंसां गॾु हले थो। हाणे ॿ शयूं अची वियूं। ठीकु आहे। आऊं भत ते वेंदुसि, मगर घर वारा बि हलंदा। ठीकु आहे। ऐं हुन खां बाद में आऊं ऐं बाबा ॿई असीं वञूं था, अहिड़े हिसाब सां मतिलबु जुमिलनि में ऐं, पर, मगर, अलबत्ता, छाकाणि त इहे शयूं अचनि त इहे हुर्फ़ जुमिले खे ज़ाहिर कनि थियूं। सुवाल में लिखियलु हुजे त बाबा जो पर रवा इहो छा खे ज़ाहिर कंदो आहे, मगर छा खे ज़ाहिर कंदो आहे, वग़ैरह, अगरि जा छा खे ज़ाहिर कंदा आहिनि, हुर्फ़ जुमिले खे ज़ाहिर कंदा आहिनि। या हिकिड़ो जुमिलो ॾेई छॾीनि त भई पुछनि त बाबा हीउ जेको अख़र आहे इहो छा खे ज़ाहिर कंदो आहे, सो तव्हां सिंपली चई सघो था त इहो हुर्फ़ झर जो आहे, जेको हिननि मां हुजे। उन खां बाद में ॿियो वरी पाण मतिलबु उन सां गॾे गॾु हुर्फ़ निदा। हाणे हुर्फ़ निदा सफ़ा आसान हुआ। हुर्फ़ निदा आहे इंटरजेक्शन, जेको अहिड़ा लफ़्ज़ जेके हैरानगी, अफ़सोस, कावड़, ॾुख, ख़ुशी, प्यार, ख़्वाहिश या सॾु करण जी ज़ाहिर कनि, उन्हनि खे हुर्फ़ निदा चइबो आहे। मिसाल, मार, मार, अफ़सोस, घुराड़े, ओ, उफ़, अड़े, अबाड़े, काश, अल्लाह। मतिलबु अहिड़ा कैफ़ियतूं ज़ाहिर कनि जेकी मतिलबु मूंड जी कैफ़ियत ज़ाहिर करे, उनखे हुर्फ़ निदा चइबो आहे। उन्हनि जे एपास्ट्राफी जेकी हुन निशानी आहे उहा हमेशह लॻियलु हूंदी आहे जुमिले में, मतिलबु पाण सम्झी सघूं था त इहो हुर्फ़ निदा जो कमु आहे। सो हीअ मतिलबु लेक्चर हुयो, अॼु पाण पढ़ियोसीं। पहिरीं पाण ज़र्फ़ पढ़ियोसीं, उन खां पोइ वरी हुर्फ़ जर पढ़ियोसीं, हुर्फ़ जर खां पोइ हुर्फ़ जुमिलो पढ़ियोसीं, हुर्फ़ निदा पढ़ियोसीं। पंहिंजो 4 शयूं। हाणे मतिलबु जेके पार्ट ऑफ स्पीच आहे, जेके मतिलबु ॻाल्हाइण जा जेके लफ़्ज़ आहिनि, उहे पाण 8 कंप्लीट करे छॾिया। हाणे जे पाण सिंधीअ में स्ट्रक्चर ऑटोमेटिक ॻाल्हाईंदा आहियूं त ठही वेंदो आहे। अंग्रेज़ी में माण्हू वरी हाकार नाकार जे हिसाब सां ठाहिणो पवंदो आहे। सो इंग्लिश पर पाण पढ़ूं कोन था, उहो तव्हांखे वरी इंग्लिश लेक्चर में सम्झाईंदासीं त कहिड़े हिसाब सां मतिलबु जुमिला ठाहिजनि, कीअं कजनि। सो हीअ एतिरो ई कंप्लीट आहे। उमेदु आहे तव्हांखे वीडियो पसंदि आयो हूंदो। अॻिते वीडियो ॾिसण जे लाइ असांजो सब्सक्राइब कयो असांजो चैनल, ऐं तव्हांजी वरी महिरबानी। ॿी ॻाल्हि चवण जो मक़सदु आहे त सुभाणे जेको लेक्चर हूंदो उहो हूंदो निशानियुनि ते। मतिलबु जेके सिंधी किताबनि में या किथे निशानियूं इस्तेमालु थींदियूं आहिनि, दम जी निशानी, अधु दम जी, पूरे दम जी, सॼे दम जी, जी, कामाऊं वग़ैरह वग़ैरह, इन्हनि जे हिसाब सां पढ़ंदासीं।